दुनिया जी यहाँ खिपरी में अक़लियती बिरादरी रोशनी जो त्यौहार दीपावली वॾे जोश जज़्बे सां मल्हाए रही आहे। हिते जेको ख़ासि करे मिठाई जा दुकाननि, फटाकनि जा दुकाननि, ॾीयनि जा दुकाननि, मोमबतियुनि जा दुकाननि, उन्हनि ते इलाही सारी रश आहे। असांजो कमु बहितरीनु हले पियो। ॾियारी जे हवाले सां असां महीनो 15 ॾींहं पहिरीं मिठाई जी तयारी शुरू कंदा आहियूं। इन ख़ुशी मां असां हिंदू भाइनि सां गॾु असां जेको असां फराग दिली सां इहो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। ॾीए जो रुझान घटि आहे, उन हिसाब सां असली माण्हू जेके आहिनि अञा बि ॾीए जो इस्तेमालु कनि। कृष्णा आहिनि, पंहिंजो अनार आहे, उन खां अलावा हर क़िस्म जी फुलझड़ी आहे, हर आइटम असां वटि मौजूदु आहे। रेट साॻी सर पुराणो आहे, जंहिं हिसाब सां महांगाई तव्हांखे पाण खे ख़बर आहे ॾाढी वधी वई आहे। ख़रीदारी मिड़ी सही लॻो पियो आहे। बाज़ार में हालात तव्हां ॾिसो पिया, कुझु हलनि पिया, कुझु घटि आहे, कुझु कीअं। हा, मिठाई शुक्र मौला जो वधीक पियो हले सही नमूने सां। मिठाई जे दुकानदारनि जूं, फटाका सेल कंदड़ दुकानदारनि जूं, उन सां गॾु माण्हुनि जो चवण आहे त जेको ॾियारी जेका आहे उहा रोशनियुनि जो त्योहार आहे। ऐं हीअ जेको हक़ सच जेको जीत आहे, जंहिंमें जेको राम पारां जेको बनवास भोगे वापसी अचण ते जेका ॾिया ॿारे रोशनी कई वई, उन जेका अक़ीदे तहत जेका हिंदू बिरादरी जी मल्हाए रही आहे। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़ खिपरो।